जय झूलेलाल। मुंहिंजो नालो वरुण गंगलानी आहे। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हिकु आखाणी थो ॿुधायां। आखाणी जो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। उहो गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झूपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। अहिड़ीअ तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। उहो हमेशा कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आए वेखे खिली पियो खिखारींदो हो। उहो पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटसि आयो। उहो पंहिंजी झोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनईसि ऐं चईसि, हीअ पारस जो पथर आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वटि रख। मोची चईसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कान आहे। सादे खाधे ऐं सादी झूपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथर वठण लाइ जोर भरी आईंसि त मोची खिली करे चईसि, साधू बाबा, तव्हां इहे पथर के अमीर माण्हू खे ॾियो, छोकी उहे धन हूंदे बि ग़रीब आहिनि। उन्हनि खे हमेशह पैसनि जी ज़रूरत रहंदी आहे। मां मिसकिन मोची, महिनत में मज़ो आहे, छा कंदसि पारस जो पथर। साधू सम्झी वियो मोची लालची कोन आहे। साधू उतां हली वियो ऐं मोची पंहिंजे कम में लॻी वियो। असांखे हिन आखाणी सां इहा सिख्या थी मिले, असांखे कॾहिं बि लालच न करणु खपे, महिनत सां कमाइणु खपे। जय झूलेलाल।